अस्सलाम वालेकुम। आऊँ तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में हाज़िर थी चुको आहियां। सो इन खां पहिरियां जो तव्हांजो को घर जो भाती बीमार थी पवे या तव्हां बीमार थी पओ ऐं ख़ामख़ा हिकिड़ो वॾो जेको आहे सो मुश्किल सां हिकिड़ी परेशानीअ सां तव्हांजो मुहाॾो अटकाइजे, सो इन खां बहितर आहे त तव्हां पंहिंजो पाण एहतियात कयो। अॼोके प्रोग्राम में पाण रब्बिल आलमीन जा जेकी असां ते अहकामात आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं, अलाह साईं जा जेके इरशादात आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेकी सुन्नतूं आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं शान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जी बि सआदत माणींदासीं ऐं कोशिशि कंदासीं त दुनिया जे झंझट मां, दुनिया जे ख़फ़नि खां निकिरी करे 2 कलाक जेके असांजे प्रोग्राम खे मिलंदा आहिनि, इन्हनि 2 कलाकनि में पाण उन्हनि साअतुनि खे महसूसु कयूं, उन सुरूर खे महसूसु कयूं, उन कैफ़ खे महसूसु कयूं, उन लज़त खे महसूसु कयूं, उन जेको आहे सो सोज़ खे महसूसु कयूं जेको रब्बिल आलमीन जे वेझो असांखे कंदो, जेको मिठे मुस्तफ़ा जी ॾसियल वाट ते अमल करण जी असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो। ही 2 कलाक समूरियूं ॻाल्हियूं छॾे करे असांजे प्रोग्राम खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त तव्हांजी दिलि बि लॻी वेंदी। किथे लॻंदी? रब्बिल आलमीन सां लॻंदी। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका दुनिया आहे कंहिंसां बि जेकॾहिं कंहिंजी दिलि लॻे थी त उहा दिलि टुटी बि सघे थी, पर रब्बिल आलमीन सां जेकॾहिं कंहिंजी दिलि लॻे थी त उहा दिलि टुटंदी कोन। रब्बिल आलमीन दिलनि जो मालिक आहे ऐं दिलनि जे मालिक खे तव्हां असांजी पारत आहे। सो अॼोके प्रोग्राम में जेकी मोज़िज़ महिमान आहिनि उनजो तारुफ़ तव्हां सां कराईंदो हलां। सभ खां पहिरियां इल्मी गुफ़्तगू करण जे लाइ मौलाना शेख सरफ़राज़ कासमी साहिब सां गॾु आहे, उनखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो सरफ़राज़ साहिब? ख़ुशि आहियो? तबीअत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां आयो असांजे प्रोग्राम में ऐं नात हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणण जे लाइ मोहम्मद औरंगज़ेब कुरैशी साहिब सां गॾु आहे। साईं कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो न? वॾी महिरबानी, लख थोरा। ऐं तमामु सुठो आवाज़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ चैनल्स ते उनजो आवाज़ु ॿुधण जे लाइ मिलंदो आहे ऐं तव्हां उनखे ॾिठो बि हूंदो। अॼु असांजे प्रोग्राम में हिन बज़म में शामिलु थी आहे ऐं अक़ीदत जा गुल निछावर करण जे लाइ किरण फारूक बि असां सां गॾु आहे, उनखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह। थैंक यू सो मच आप हमारे प्रोग्राम में आई। ऐं उनखां पोइ पाण वधंदा आहियूं मीज़ान जे रंधिणे ॾांहुं ऐं मीज़ान जे रंधिणे में मौजूदु हूंदो आहे असांजो तव्हांजो प्यारो शेफ़ फैसल। अॼु अलाए छा पचाईंदो, पुछा करे था वठूं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा। तव्हां रोज़ टाइम ॾियो था, हिकिड़ो प्रोग्राम करे वरी ॿिए प्रोग्राम में। आहे त ॾुखियो कमु पर निभायो था। अॼु माशाल्लाह तव्हांजी शर्ट बि प्यारी आहे, कलर स्क्रीन ते ॾाढो सुठो ईंदो। छा पचाईंदो अॼु? सिंपल पकोड़ा ठाहियां पियो। अच्छा, सिंपल पकोड़ा जेके हूंदा आहिनि जेके मार्केट में। सही मां वरी सम्झूं अॼु माना का नई शइ हूंदी, रोज़ पकोड़ा ॿी कंहिं शइ में पचंदा आहिनि। सो अॼु सिंपल पकोड़ा बि खाई ॾिसूं था। ठीकु आहे साईं, तव्हां पकोड़ा पचायो हाणे। ऐं पकोड़ा पचाईंदे असांजो ध्यानु हर तव्हां ॾे वेंदो, पर कंट्रोल कयूं था। लख थोरा। मीज़ान कुकिंग आयल ऐं बनस्पति जे रंधिणे में शेफ़ फैसल मौजूदु आहे। ऐं मीज़ान कुकिंग आयल ऐं बनस्पति तव्हांखे ॿुधायां त इन में पकड़ खाधा ॾाढा ज़बरदस्त थींदा आहिनि, लज़ीज़ थींदा आहिनि, चस वारा थींदा आहिनि, मज़ेदार थींदा आहिनि। ऐं मीज़ान कुकिंग आयल ऐं बनस्पति में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। इन में शामिल विटामिन ए ऐं डी जो मिक़दारु असांजी हॾियुनि खे मज़बूत कंदो आहे। मीज़ान बनस्पति 100% पाकिस्तानी ब्रांड आहे। उनजी मुकमल रेंज जंहिंमें कनोला ऑयल, कुकिंग ऑयल, सनफ्लावर ऑयल ऐं बनस्पति स्टेट ऑफ द आर्ट रिफाइनिंग प्रोसेस सां तयारु कया विया आहिनि, जंहिंसां तव्हांखे कनोला ऐं सनफ्लावर जा कुदरती जुज़ा फ़ाइदा ज़ाया थियण खां महफ़ूज़ कंदा आहिनि ऐं तव्हांजो जेको इम्यून सिस्टम आहे उनखे बहितर बणाईंदा आहिनि। मीज़ान ऑयल में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ ॾाढा कारआमद आहिनि, फ़ाइदेमंद आहिनि। मीज़ान ऑयल में शामिल ख़ूबियूं विटामिन ए, डी ई ऐं ओमेगा 3 ऐं 6 100% कोलेस्ट्रोल फ्री ऐं UHT ट्रेटेड ऐं सभिनी खां घटि फैट्स वारा आहिनि। मीज़ान कुकिंग ऑयल मुकमल रेंज टोकोफ्रोल सां मुतारिफ़ करायो वियो आहे। टोकोफ्रोल इंसानी जिस्म में मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचण जे लाइ इंसानी जिस्म जे इम्यून सिस्टम खे बहितर करे थो, जेको तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियुनि खां महफ़ूज़ रखे थो। मीज़ान ऑयल सर्टिफाइड आहे, इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। मुख़्तलिफ़ जेकी गिह मार्केट में मौजूदु हूंदा आहिनि या कुकिंग ऑयल पाण ॾिसंदा आहियूं या उन्हनि में खाधा पचाईंदा आहियूं त उहे रजिस्टर्ड न हूंदा आहिनि, कंहिंखां सर्टिफाइड न हूंदा आहिनि, पर हीअ मीज़ान ऑयल सर्टिफाइड आहे पाकिस्तान स्टैंडर्ड क्वालिटी खां ऐं ISO खां पिणु। मीज़ान कुकिंग ऑयल हर लिहाज़ खां पंहिंजी मुनफ़रिद ख़ुसूसियतुनि सां तव्हांजे लाइ, तव्हांजी फैमिली जे लाइ बहितरीनु प्रोडक्ट आहे। ऐं मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बनस्पति खां पोइ मीज़ान जे ॿिया जेकी मीज़ान जा प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि जो बि तारुफ़ तव्हां सां कराईंदा हलंदा आहियूं। ऐं तव्हांखे ॿुधायूं त मीज़ान जी पती बि हिकिड़ी मार्केट में मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे अल्ट्रा रिच जे नाले सां मीज़ान जी पती आहे। ऐं जंहिं न वरिती आहे त उहो वठी छॾे ऐं चांहि ॾाढी ज़बरदस्त कड़क मज़ेदार पी सघे थो। कोल्ड ड्रिंक बि उन्हनि जी मुतारिफ़ थी वई आहे मार्केट में। कोला नेक्स जे नाले सां मीज़ान जी कोल्ड ड्रिंक तव्हांखे मिली वेंदी, किथां बि वेझे कंहिं दुकान खे वञी चवंदो कोला नेक्स तव्हांखे खपे त इहा सम्झो त मीज़ान जी कोल्ड ड्रिंक आहे। सो मीज़ान बनस्पति ऐं कुकिंग ऑयल ठाहिण वारनि जी वॾी महिरबानी जेकी असांजे प्रोग्राम में साथ निभाइनि था ऐं असां सां सहकारी आहिनि।
प्रोग्राम जी तरतीब ॾांहुं वधूं था। मौलाना शेख सरफराज़ कासमी साहिब असां सां गॾु आहे। कासमी साहिब सभ खां पहिरियां त माना हिकिड़ी ख़ुशी हूंदी आहे रमज़ान मुबारक जॾहिं अचे थो, सो मन बहकी पवंदो आहे, रूह खे राहत मिलंदी आहे त हीउ भलारो महीनो आयो आहे। पर ॿियनि महीननि जी भेट में ईअं नथो लॻे त रमज़ान जल्दी जल्दी गुज़री थो वञे, बाक़ी ॿ 4 रोज़ा वञी बचिया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। रमज़ान जेको महीनो आहे इहो अल्लाह तबारक व तआला की तरफ़ खां ख़ासि उम्मत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिलियो आहे। इन खां पहिरियों कंहिं बि नबीअ खे इहो महीनो न मिलियो हो। हज़रत अली करमुल्लाह वजहुल करीम फरमाइनि था त अल्लाह तबारक व तआला खे अगरि हिन उम्मत खे अज़ाब ॾियणु मक़सूद हुजे हा न, त इन उम्मत खे कॾहिं बि रमज़ान न ॾियां ऐं सूर कुल वल्लाहु अहद न ॾियां, यानी सूर इख़लास न ॾियां। सही सही। हीउ रमज़ान बरकतुनि जो महीनो आहे ऐं भाईचारे जो महीनो आहे, नेकियूं करण जो महीनो आहे। हिकु नेकीअ जो डबल सवाब थो मिले ऐं हिकु फ़र्ज़ जो जेको आहे 70 फ़र्ज़नि जे बराबरि सवाब थो मिले। त असांखे ईअं महसूसु थींदो आहे जल्दी थो वञे, पर असांखे क़दुरु करणु घुरिजे हिन महीने जो, छो त करे हिन महीने में नेकियूं डबल थी वञनि ऐं हिन महीने में जेके आख़िरी अशरे में हूंदो आहे मुस्लमान एतिकाफ़ कंदा आहिनि, त उन में बि असांखे काफ़ी जेके नेक अमाल करण जा मौक़ा मिलंदा आहिनि। सही सही। जॾहिं इंसानु एतिकाफ़ करे थो आख़िरी अशरे में, त उहो दुनिया जे तमामु कमनि खां परे, दुनिया जे तमामु उन्हनि ग़ैर शयुनि खां परे थी करे मस्जिद में अची अल्लाह तबारक व तआला जी इबादत थो करे। अल्लाह साईं सां मुराक़बो आहे। अल्लाह साईं सां मुराक़बो आहे, बिल्कुलु सही था चओ। छो त करे दुनिया में विच में कोई इंसानु न आहे, उन कमकार बि न आहिनि, औलाद वग़ैरह बि न आहे, छो त करे उहो मस्जिद में अची वियो आहे, उन रब सां राब्तो मज़बूत थो थी वञे। सही सही। त इन करे असांखे ईअं महसूसु थींदो आहे रमज़ान जल्दी थो वञे, हालांकि उहो आम ॾींहंनि वांगुरु ई सही सही। पर चवंदा आहिनि न सोली सिंधीअ में चवंदा आहिनि जेकी वणंदड़ लम्हा हूंदा आहिनि, हसीन ॾींहं हूंदा आहिनि या ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, जल्दी खपी वेंदियूं आहिनि। सो हीउ भलारो महीनो आहे, असांखे वणंदड़ महीनो थो लॻे ऐं आहे बि सही, त इन जे करे जल्दी जल्दी वञे थो हलियो। नेकियूं कमाइजनि, भला कम कजनि ऐं भाईचारो जीअं तव्हां चयो कजे। पर जेकी मुस्लमान, जेकी मोमिन हिन भलारे महीने मां फ़ाइदो न वठी सघिया, उन्हनि जे लाइ छा चवंदो? सो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन शख़्स जी नक जेको आहे ख़ाक आलूद थिए जे रमज़ान खे हासिल कयो ऐं पंहिंजी मग़फ़िरत न कराई। अरबीअ में हिकिड़ो मुहावरो आहे त का शइ वधीक बयानु करण लाइ चइबो आहे त उन जी नक ख़ाक आलूद थिए, त अगरि उनखे रमज़ान हासिल थियो, उन पंहिंजे पाण खे बख़्शिरायो न। हीउ अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो मां तव्हांखे सोलो ॿुधायां त पैकेज आहे इंसाननि जे लाइ। अगरि हिकु नेकी करे थो त अल्लाह तबारक व तआला उनखे डबल नेकीअ जो सवाब थो ॾिए, ईअं फ़र्ज़नि जो सवाब वधाए थो। त अहिड़े भलारे महीने में बि अगरि इंसानु पंहिंजी मग़फ़िरत न कराए, पंहिंजी बख़्शिश न कराए, त उन इंसान खे इहे चवंदासीं उन नक ख़ाक आलूद थींदी जेको पंहिंजी बख़्शिश नथो कराए। सही सही सही। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अगरि असां हयातीअ खे ॾिसूं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान में ख़ासि अमाल कंदा हुआ, निमाज़ूं अदा कंदा हुआ, उहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदा, पर उन खां अलावा नवाफ़िल जी बि कसरत कंदा हुआ। जीअं असांखे हुकुम फरमाइनि त तव्हां 20 रकात जेका आहे रमज़ान जी राति में क़याम कयो, यानी तरावी पढ़ो, क़ुरान पाक जी तिलावत कयो, ईअं सुठा अमाल कयो, पाड़ेसिरीन खे यादि कयो ऐं जेके मिस्कीन माण्हू आहिनि उन्हनि जी मदद कयो। त ईअं ई रमज़ान मुबारक में मदद कजे, अहिड़ा अमाल कजनि त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात में उमेद आहे त उहो इंसान जी बख़्शिश कंदो। सही सही सही। इन ते वधीक ॻाल्हायूं था। तव्हां असां सां जुड़ियल रहिजो, असां सां गॾियल रहिजो। नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे। मीज़ान कुकिंग आयल बनास्पति वारनि हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे। ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो आहे मीज़ान कुकिंग आयल ऐं बनास्पति वारनि। ऐं हिन वक़्तु असांजे प्रोग्राम में हिकु ॿी महिमान शख़्सियत बि शरीक थी चुकी आहे, बल्कि महिमान आउं न चवंदुसि त उहा आहे, पर सिंध टीवी जे घर जी भातियाणी आहे। हिकिड़ो प्रोग्राम बि तव्हां हिन वक़्तु ॾिसो पिया सिंध टीवी ते, ॾींहं जो 2 वॻे नशर थींदो आहे। मदाहे मुस्तफ़ा उन प्रोग्राम में मुंहिंजी को होस्ट बि आहे ऐं सुठी नात ख़्वान बि आहे। मुख़्तलिफ़ चैनल्स ते हिनखे तव्हां ॾिसंदा आहियो ऐं उर्दू सिंधी ऐं ॿियनि ॿोलियुनि में बि तमामु घणी सना ख़्वानी उन्हनि कई आहे। सो भलीकार चऊं था फ़ौज़िया ख़ादिम खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो फ़ौज़िया? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। इलाही अरसे खां पोइ तव्हां ऐं असांजी मुलाक़ात थी आहे। बिल्कुलु वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। असीं वधूं था हिन वक़्तु मीज़ान जे रंधिणे ॾांहुं। उते शेफ़ फैसल बि मौजूदु आहे ऐं पकोड़ा ज़बरदस्त तयारु थी चुका आहिनि। थी विया आहिनि न सर? जी बिल्कुलु। वाह वाह, पकोड़ा ज़बरदस्त तयारु थी विया आहिनि।
ऐं इन्हनि पकोड़नि सां गॾोगॾु तव्हांखे बि यादगिरी ॾियारियूं त तव्हांखे बि इफ़्तार जे लाइ पकोड़ा पचाइणा आहिनि। सो तव्हां बि तयारी वठी छॾियो ऐं जीअं शेफ फैसल पकोड़ा तयारु कया तव्हां ॾिठा हूंदा ईअं ई तयारु करण जी कोशिशि कयो। ॾाढा लज़ीज़ पकोड़ा तयारु थींदा इंशाल्लाह। वॾी महिरबानी शेफ फैसल तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। सो प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था ऐं सना ख़्वानी मुस्तफ़ा असांजे प्रोग्राम में गॾु आहिनि। सो नात ब हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्यूं था ऐं आउं गुज़ारिश कयां थो फ़ौज़िया ख़ादिम खे त हू पंहिंजे मिठड़े आवाज़ में अक़ीदत जा गुल निछावर करे। जी फ़ौज़िया। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन। दिल में रहे थी हरदम सरवर सच्ची जिया सरवर सच्चे जिया सरवर सच्चे जिया महबूब रब्बे आलम दिलबर सच्ची जिया दिलबर सच्चे जिया दिलबर सच्चे जिया दिल में रहे थी हरदम सीनों सफ़ा थी उजरियो सलवात जे पढ़ण सां सीनों सफ़ा थी उजरियो सलवात जे पढ़ण सां मसरूर थी करे अॼु मसरूर थी करे अॼु हर हर सच्चे जियाद हर हर सच्चे जी याद हर हर सच्चे जिया दिल में रहे थी हरदम हर सूए कामयाबी पहजा कदम चुमे थी हर सूए कामयाबी पहजा कदम चुमे थी फैज़े रसूल आए फैज़े रसूल आए सरवर सच्चे जियाद सरवर सच्चे जियाद सरवर सच्चे जियाद दिल में रहे थी हरदम अहमद जो ना प्यारो अतहर जो थियो सगारो अहमद जो ना प्यारो अकरम जो थियो सहारो जॾड़न जो जे जियारो जॾड़न जो जे जियारो
अतगर सचे जी याद, अतगर सचे जी याद, अतगर सचे जी याद, दिल में रहे थी हरदम, दिल बर सचे जी याद, दिल बर सचे जी याद, दिल बर सचे जी याद, महबूब रब्बे आलम सरवर सचे जी याद, सरवर सचे जी याद, दिलबर सचे जी याद। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह, माशाअल्लाह। ऐं इहा यादि तव्हां सभिनी जी दिलनि में हुजणु घुरिजे ऐं रहणु घुरिजे। हिकिड़ी कॉल आहे असांजे प्रोग्राम में, शामिलु कयूं था। अस्सलाम वालेकुम। साईं बिल्कुलु ठीकु ठाक। केरु पिया ॻाल्हायो साईं? साईं केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो भाउ? जी जी, छा चवणु चाहींदो भाउ? कॉल ड्रॉप थी वई, नेटवर्क जो प्रॉब्लम आहे, शायदि सिग्नल्स ठीकु न हुया। सो हिन वक़्तु हिते वरी तव्हांखे ॿी बि ॻाल्हि ॿुधायूं, उहा बि ॻाल्हि कम जी आहे। कम जी ॻाल्हि इहा आहे त MCB बरक़रफ़्तार सां परे रही करे बि तव्हांजा प्यारा घणो कुझु करे सघनि था। इन करे MCB बरक़रफ़्तार तव्हांजे प्यारनि जी मोकिलियल रक़म ते ॾेई रहियो आहे तव्हांखे तुर्त कैश कटण जा रोज़ानो मौक़िया। MCB बरक़रफ़्तार जे ज़रिए ॿाहिरनि मुल्कनि मां रक़म घुरायो। 35 ख़ुशनसीबनि खे हर रोज़ 10,000 रुपया खटण जा मौक़िया आहिनि। वाह साईं वाह, क्या बात है। MCB बरक़रफ़्तार जे ज़रिए ॿाहिरनि मुल्कनि मां रक़म घुरायो ऐं 35 ख़ुशनसीबनि खे रोज़ 10,000 रुपया खटण जा मौक़िया। 15 रमज़ान खां चंड राति ताईं पुखनि ज़रिए जेतिरा भेरा रक़म घुरायो ओतिरा ई भेरा खटण जा वधीक मौक़िया माणियो। MCB बरक़रफ़्तार फ्री ऐं फौरी रक़म वसूल करण जो बाइतमाद ज़रियो। ऐं MCB वारनि ॾाढो सुठो स्लोगन बि आहे त MCB बैंक फॉर लाइफ। MCB बरक़रफ़्तार सां परे रही करे बि तव्हांजा प्यारा घणो कुझु करे सघनि था। सो इहा ऑफर महदूद मुदत जे लाइ अथव। 15 रमज़ान खां चंड राति ताईं पुखनि ज़रिए जेतिरा भेरा रक़म घुरायो पंहिंजनि प्यारनि खां, ॿाहिरां जेके तव्हांजा प्यार रहनि था ॿियनि मुल्कनि में, ऐं जेतिरा भेरा रक़म घुरायो ओतिरा ई भेरा खटण जा वधीक मौक़िया माणियो। MCB बरक़रफ़्तार जे ज़रिए ॿाहिरनि मुल्कनि मां रक़म घुरायो। 35 ख़ुशनसीबनि खे हर रोज़ 10,000 रुपया खटण जा मौक़िया MCB फ़राहम करे थो। सो असांजे प्रोग्राम में सनाख़्वानी बि थींदी आहे ऐं गॾो गॾु इल्मी गुफ़्तगू, इल्मी कचहरी बि थींदी आहे। ऐं असां सां इल्मी कचहरीअ जे लाइ अॼु मौलाना शेख सरफ़राज़ क़ासमी साहिबु गॾु आहिनि। सो पाण प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। क़ासमी साहिबु, हुक़ूक़ुल्लाह ते कुझु ॻाल्हायूं, हुक़ूक़ुल इबाद ते कुझु ॻाल्हायूं, माण्हुनि खे ख़बर पए त इन्हनि ॿिन्ही लफ़्ज़नि जी, इन्हनि जुमलनि जी माना छा आहे ऐं कीअं इन ते अमल पेरा माण्हू थिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿारनि ते कुझु हक़ रखिया आहिनि जी। उहे हक़ ॿिनि क़िस्मनि जा आहिनि, हिकिड़ा हुक़ूक़ुल्लाह ऐं हिकिड़ा हुक़ूक़ुल इबाद। सही सही। हुक़ूक़ुल्लाह जेके हूंदा आहिनि इहे अल्लाह तबारक व तआला जा हक़ हूंदा आहिनि ऐं हुक़ूक़ुल इबाद जेके हूंदा आहिनि इहे बंदनि जा जेके हूंदा आहिनि उहे हक़ हूंदा आहिनि। सही सही। हुक़ूक़ुल्लाह सां मुराद यानी अल्लाह तबारक व तआला जी बंदगी करणु, उनजी जेका इबादत वग़ैरह आहे उहा करणु, ऐं हुक़ूक़ुल इबाद सां मुतालिक़ इहो आहे त बंदनि जो जेको आहे सो उन्हनि खां सुठा अफ़आल करणु, उन्हनि जो ख़्यालु वग़ैरह रखणु, उन्हनि जा हक़ जेके हूंदा आहिनि। सही सही। हाणे हुक़ूक़ुल्लाह जेको आहे इहो अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ आहिनि। जीअं असांखे ॾींहं में 5 वक़्त नमाज़ फ़र्ज़ु आहे त उहे नमाज़ वग़ैरह अदा करणु, ईअं ज़कात, हज वग़ैरह जेके आमाल आहिनि इस्लाम जा उहे अदा करणु, 5 रुकन आहिनि उहे, ऐं इहे आमाल अदा करणु, इहे अल्लाह तबारक व तआला जा हक़ आहिनि। बाक़ी हुक़ूक़ुल इबाद जेके आहिनि उहे इंसाननि जा हक़ आहिनि, यानी हमेशह इंसाननि खां सुठो बर्ताव कयो वञे। अॼुकल्ह असां इहो नतीजो ॾिठो आहे आम तौर ते। नतीजो कहिड़ो तव्हां ॾिठो आहे? नतीजे ते पहुता पहुचूं, नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे। सो वञो केॾांहुं न असां सां गॾु रहिजो। हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो आहे MCB बरक़रफ़्तार ऐं मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बनस्पति ठाहिण वारनि। सो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था। सो प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था ऐं दुआउनि जे सिलसिले खे
ऐं गॾो गॾु नेक अमलनि जे सिलसिले खे अॻिते वधायूं ऐं असांजे प्रोग्राम में जेकॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी थिए थी त पोइ अञा वधीक असांजे प्रोग्राम जी रौनक में इज़ाफ़ो थिए थो। हिन वक़्तु आउं गुज़ारिश कयां थो मोहम्मद औरंगज़ेब कुरैशी साहिब खे त हू नात बहज़ूर सरवर कोनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणनि। जी कुरैशी साहिब। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। जो लोग मदीने वाले का मीलाद मनाया करते हैं, जो लोग मदीने वाले की महफिल को सजाया करते हैं, महफिल को सजाया करते हैं, उन लोगों को भी मेरे आका, उन लोगों को भी मेरे आका रोज़े पे बुलाया करते हैं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। क्यों कहूँ ये अता वो अता चाहिए, क्यों कहूँ ये अता वो अता चाहिए, उनको मालूम है हमको क्या चाहिए, उनको मालूम है हमको क्या चाहिए। भर के झोली मेरी मेरे सरकार ने, भर के झोली मेरी मेरे सरकार ने मुस्कुरा कर कहा और क्या चाहिए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। और सिंध टीवी ने इतनी खूबसूरत अफ्तार ट्रांसमिशन सजाई हुई है। इरशाद भाई शायरी क्या कहता है इसके बारे में कि ये समा भी कितना अजीम है, ये समा भी कितना अजीम है कि यहाँ पे ज़िक्र हबीब है, कि यहाँ पे ज़िक्र हबीब है। हम नबी से कितने करीब गए, हम नबी से कितने करीब गए, अरे ये तो अपना अपना नसीब है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। और इस साल कई लोगों का प्रोग्राम था कि मक्के में हाज़री हो, मदीने में हाज़री हो, इतिकाफ़े मदीना हो, मगर शायर क्या कहता है कि जिसे चाह दर पे बुला लिया, जिसे चाह अपना बना लिया, जिसे चाह दर पे बुला लिया, जिसे चाह अपना बना लिया। ये बड़े करम के गए फैसले, ये बड़े करम के गए फैसले, ये बड़े नसीब की बात है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि
वबारिक वसल्लिम अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। जिनके नाना नबी, जिनके बाबा अली, जिनके नाना नबी, जिनके बाबा अली, जिनकी माँ फातिमा, जिनके भाई हसन, जिनकी माँ फातिमा, जिनके भाई हसन, जिनके नाना नबी, जिनके बाबा अली, जिनकी माँ फातिमा, जिनके भाई हसन, उस हुसैन इब्न हैदर पे लाखों सलाम। अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। जिथे मेरे हुजूर दा डेरा है, जिथे मेरे हुजूर दा डेरा है, उथे रहन दा सदा सवेरा है, उथे रहन दा सदा सवेरा है। विच कब्र दे आका चाखणगे, एनू छड़ देंगे ते मेरा है। अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। मुझ पर कैसा नियाज़ी करम हो गया, मुझ पर कैसा नियाज़ी करम हो गया। सारी दुनिया मुझे कहने लगी पंजतन का गदा, सारी दुनिया मुझे कहने लगी पंजतन का गदा, पंजतन का गदा, पंजतन का गदा। उस घराने का जब से मैं नौकर हुआ, उस घराने का जब से मैं नौकर हुआ, सबसे अच्छी मेरी नौकरी हो गई। अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। सबसे औला हुआ ला हमारा नबी, सबसे औला हुआ ला हमारा नबी, सबसे औला हुआ ला हमारा नबी, सबसे बाला वाला हमारा नबी, सबसे बाला वाला हमारा नबी। कौन देता है देने को मुँह चाहिए, कौन देता है देने को मुँह चाहिए। अरे देने वाला है सच्चा हमारा नबी। अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोहम्मद औरंगज़ेब कुरैशी जी ख़ूबसूरत आवाज़ ते असांजी दिलि बि झूमी पई ऐं असांजे प्रोग्राम में बि ॾाढो ज़बरदस्त इहो समण रहियो। सो इन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में MCB पर रफ़्तार वारनि जो ताउन आहे। गॾो गॾु मीज़ान कोके ॻाल्हि बनास्पति वारा बि असांजे इन प्रोग्राम में सहकारी आहिनि। नंढड़ी साही वठूं था, वञो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशामदी। तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। इन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो आहे करशी जामे श्री ठाहिण वारनि। करशी जामे श्री ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे, एनर्जिक ड्रिंक आहे। पाकिस्तान जो हर छहों माण्हू वॾे शौक़ चाह सां करशी जामे श्री पीअंदो आहे ऐं ख़ासि तौर ते ॿारनि जो त फेवरेट आहे करशी जामे श्री। करशी जामे श्री खे तव्हां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पी सघो था।
शरबत करे बि पी सघो था ऐं खीर में मिलाए करे खीर जो ज़ाइक़ो चेंज करे सघो था, आइस्क्रीम ते लॻाए सघो था ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि शयुनि में जंहिंमें तव्हां सम्झो त हिते करशी जाम मिश्री जो इस्तेमालु बहितर रहंदो, ज़ाइक़ो ठीकु रहंदो त उते करशी जाम मिश्री जो इस्तेमालु करे सघो था। फुल एनर्जिक ड्रिंक आहे। इफ़्तार वारी जेका ॻाल्हि कजे थी, इफ़्तार जो जॾहिं दस्तरख़्वान सजे थो त उन दस्तरख़्वान ते करशी जाम मिश्री जो शरबत रौनक रमज़ान आहे। करशी जाम मिश्री ख़ालिस अरक सां तयारु थींदो आहे ऐं करशी जाम मिश्री जो हिकिड़ो ॿियो फ्लेवर बि मार्केट में मौजूदु आहे जंहिंखे चवंदा आहिनि करशी जाम मिश्री इलायची। करशी जाम मिश्री जो इलायची वारो शरबत ख़ालिस इलायची सां तयारु थियल आहे। इन में को बि आर्टिफिशियल फ्लेवर एड न आहे। कॾहिं कॾहिं पाण सोचींदा आहियूं किन जॻहियुनि ते के अहिड़ियूं शयूं मिलंदियूं आहिनि जिन में ख़ुशबू उहा हूंदी आहे पर उहा असुलु शइ न हूंदी आहे। सो हिन में असुलु इलायची इस्तेमालु कई वई आहे, ख़ालिस इलायची सां तयारु कई वई आहे। इन में को बि आर्टिफिशियल फ्लेवर एड न आहे। करशी जाम मिश्री वारा असांजे प्रोग्राम में सहकार कंदा आहिनि, ताउन कंदा आहिनि। करशी जाम मिश्री असीं बि इफ़्तार महिल नोश फरमाईंदा आहियूं, मतिलबु पीअंदा आहियूं। करशी जाम मिश्री इंतिहाई बहितरीनु शरबत आहे, फुल एनर्जिक ड्रिंक आहे, तव्हांजी उन उझाए थो ऐं इफ़्तार महिल तव्हां करशी जाम मिश्री खे पंहिंजे दस्तरख़्वान ते ज़रूरु सजाइजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे वापसि वठी आया आहियूं ऐं असांजे प्रोग्राम में इल्मी गुफ़्तगू बि थिए पई ऐं नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माण्हूं था। मौलाना शेख सरफराज़ क़ासमी साहिब असां सां गॾु आहे ऐं असीं कोशिशि कंदासीं अॼोके प्रोग्राम में बि तमामु घणी सिख्या हासिलु करण जी। जेकी ॻाल्हियूं असां यको नयूं सिखी सघिया या कॾहिं कॾहिं किन कचहरियुनि में असीं वेहूं था त माण्हू असांखे चवंदा आहिनि तव्हांखे इन मामले जी ख़बर ई न आहे, तव्हांखे कहिड़ी ख़बर त इहो मामिलो या इहो मसइलो या दीन इस्लाम इन बारे में छा थो चवे। सो पाण मौलाना साहिबु हुकूकुल इबाद ऐं हुकूकुल्लाह जी ॻाल्हि कईसीं पए। इन में हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां नतीजे जी कई अलाए कहिड़ी, जेको असां ब्रेक ते हलाए वियासीं त उन ॻाल्हि खे वधायूं अॻिते ऐं इन ॻाल्हि खे ॻंढियूं, उन खां पोइ वरी ॿिए तरफ़ वधूं था। जी, त ॻाल्हि हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद जी हले पई त अॼुकल्ह इंसान रमज़ान आहे, हे सब्र जो महीनो आहे। जी, रोज़े जो हिकिड़ो माना इहो बि आहे सब्र करणु। त इंसानु रोज़ो रखी करे बि सब्र नथो करे ऐं रस्ते ते वाट ते हलंदड़ इंसाननि खे तकलीफ़ूं ऐं ईज़ा बि पहुचाए थो। इहे बि हुकूकुल इबाद जे अंदरि ईंदा आहिनि कि मुस्लमान खे तकलीफ़ न ॾिजे। अगरि को शख़्स ॾिए थो त इहे बि हुकूकुल इबाद जे अंदरि ईंदा आहिनि। अॼुकल्ह इंसानु रोज़ा रखी करे बि ॿियनि इंसाननि खां सुठाई ऐं भलाई नथो करे। अच्छा, खोड़ माण्हू रमज़ान जे महीने में बि कंहिंजी हरू भरू जेका आहे सो का ज़मीन गसब वग़ैरह कंदा आहिनि, माना ज़मीन ते कब्ज़ा वग़ैरह कया अथनि या कंहिंजो माल नाजाइज़ तरीक़े सां खाधो अथनि, इहे बि हुकूकुल इबाद में ईंदा आहिनि। ऐं इहो यादि रखिजे जेसि ताईं इंसान खां माना जे इंसान जो माल खाधो अथई इहो हुकूकुल इबाद थींदो आहे। अगरि उन खां माफ़ी नथो घुरे तेसि ताईं अल्लाह तबारक व तआला उनखे माफ़ न कंदो। छो त करे हुकूकुल्लाह जेके हूंदा आहिनि उहे अल्लाह तबारक व तआला जा हक़ आहिनि। उन में इंसान अल्लाह ताला खां माफ़ी घुरे थो त परवरदिगार रहीम आहे, गफ़ूर आहे, उहो बख़्शण वारो आहे, बख़्शे थो। पर जेसि ताईं कोई इंसान खे तकलीफ़ ॾिनी अथई, कंहिं इंसान खे ईज़ा ॾिनी अथई, उन खां माफ़ी न घुरंदो तेसि ताईं अल्लाह तबारक व तआला उनजी तौबा क़बूल न कंदो। सही सही। हाणे असांखे ईअं करणु घुरिजे त अगरि कंहिंजी असां पंहिंजे पाण खे ॾिसूं त कंहिंजा असां नाजाइज़ तरीक़े सां को हक़ त न आहे खाधो, मुहासिबो कयूं। छो त करे रमज़ान अॼु बि ताक़ रात थींदी त इंसान पंहिंजो मुहासिबो करे त मां कहिड़ा कहिड़ा ग़लति अमाल कयां थो। त अगरि उन में उहो ॾिसे थो त मां कंहिंजो नाजाइज़ तरीक़े सां माल खाधो आहे त उन शख़्स खे उहो माल मोटाए ॾे। अच्छा, हिन में ईअं न आहे त माफ़ी घुरण सां कमु थी वेंदो, हिन में उहो माल मोटाए ॾियणो आहे। अगरि नाजाइज़ तरीक़े सां कंहिंजी ज़मीन गसब कई अथई, ज़मीन ते कब्ज़ो कयो अथई त उहा ज़मीन हुनखे मोटाए ॾियणी आहे। पर जेकॾहिं उन शख़्स वटि वञी पहुचे ऐं चवे त मां हिन वक़्तु उहा रक़म या उहा मिल्कियत अदा करणी पोज़ीशन में न आहियां, पर मां गुनहगार आहियां, ख़तादार आहियां, जेकॾहिं मूंखे माफ़ फरमायो त इहो बि ठीकु आहे। अवल बिल्कुलु, अगरि कंहिं माफ़ करे थो जी कंहिं हक़ खाधो अथई त जंहिं इंसान जो हक़ खाधो अथई उहो अगरि दिलि सां माफ़ करे थो त इहो सही आहे उनजे लाइ। छो त करे उहो मालिक असुलु उहो हो, उन माफ़ करे छॾी त हाणे उहो इन ज़िमे खां इहो कर्ज़ु जेको आहे उहो जेको ज़िमे जी इन ॻाल्हि हुई उहा बि लही वई। ईअं इन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला खां बि माफ़ी करणु घुरिजे त परवरदिगार मां तुंहिंजे ॿारनि सां अहिड़ा अहिड़ा अमल कया आहिनि त मां तुंहिंजी बारगाह में तौबा थो कयां, तूं मुंहिंजी तौबा क़बूल फरमा। त ईअं करे अल्लाह तबारक व तआला हुनखे बख़्शे छॾींदो आहे। सही सही। इन विच में कर्ज़ जी ॻाल्हि निकिती, भला इहो बि क्लियर कंदा हलूं हिन प्रोग्राम में त कर्ज़ जेकी माण्हू वठनि था त कर्ज़ जी अदायगी वरी विसारे था छॾनि, उन्हनि जे लाइ बि को दीन इस्लाम जो को हुकुम आहे त कर्ज़ु फौरी तौर ते वरी उन्हनि खे वापसि कजे जेका ज़बान थियल आहे? जी बिल्कुलु, ज़बान अगरि कंहिं मुस्लमान ॾिनी आहे त असां तव्हां कर्ज़ु वरितो आहे फलाणी तारीख़ ते असां तव्हांखे मोटाईंदासीं, त इंसान अगरि उन तारीख़ ते नथो ॾिए त अॻिते वारो माण्हू उनखे डील ॾिए थो त ठीकु आहे। पर अगरि को इंसान कर्ज़ु वठी हरू भरू भुलाए थो छॾे त कहिड़ा पैसा मां तोखां कॾहिं वरिता,
त उहो इंसानु क़यामत वारे ॾींहुं उहो जेको माल खाधो हूंदई न ॿिए इंसान जो नाजाइज़ तरीक़े सां, त उहो तोक करे यानी उनजो हिकु क़िस्म हार करे उन इंसान खे पारायो वेंदो ऐं उन इंसान खां घसीटो वञी उहो जहन्नम में मोकिलियो वेंदो। एतिरी वईद आई आहे त कंहिंजो अगरि नाजाइज़ माल था खाऊं, कंहिंजो कर्ज़ दॿाए था छॾियूं, त इन सूरत में इंसान खे उहो तोक पाराए जहन्नम में घसीटियो वेंदो। सही सही सही। सो असां सां किरण गॾु आहे, किरण फारूक, ख़ूबसूरत आवाज़ रखंदड़ सनम ख़ानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सो नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्हू था किरण फारूक जी आवाज़ में। जी बिस्मिल्लाह। सुकून पाया है बेकसी ने, सुकून पाया है बेकसी ने, हुदूद गम से निकल गया हूँ, ख़याल हज़रत जब आ गया है, ख़याल हज़रत जब आ गया है, तो गिरते गिरते संभल गया हूँ, सुकून पाया। कभी मैं सुबह अज़ल गया हूँ, कभी मैं शाम अबद गया हूँ, तलाशे जाना मैं कितनी मंजिल खुदा ही जाने, निकल गया हूँ, सुकून पाया। मेरे जनाजे पे रोने वालों, फरेब में हो बगौर देखो, मेरे जनाजे पे रोने वालों, फरेब में हो बगौर देखो, मरा नहीं हूँ गमे नबी में, मरा नहीं हूँ गमे नबी में, लिबास हस्ती बदल गया हूँ, सुकून पाया। हरम की तपती
गरम की तपती हुई ज़मीं पर जिगर बिछाने की आरज़ू थी, बहार खुल्दे बरी मिली तो, बहार खुल्दे बरी मिली तो, बचा के दामन निकल गया हूँ, सुकून पाया है बेकसी ने, हुदूद गम से निकल गया हूँ, सुकून पाया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। किरण जे आवाज़ में, किरण फारूक जी आवाज़ में ख़ूबसूरत नातिया कलाम ॿुधणी सादत माणी सी। असांजो प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे करशी जामे श्री वारनि जे तावन सां। करशी जामे श्री ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे, फुल एनर्जी ड्रिंक आहे। पाकिस्तान जो हर 6 माण्हू करशी जामे श्री पीए थो। सो वञो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम सलाम रमज़ान, सलाम 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 रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताबुन कयो आहे करशी जामे श्री ठाहिण वारनि। करशी जामे श्री जो शरबत एनर्जिक ड्रिंक आहे ऐं इफ़्तार जी रौनक खे वधाए थो। करशी जामे श्री जो हिकिड़ो ॿियो फ्लेवर मार्केट में मौजूदु आहे, करशी जामे श्री इलायचीन शरबत। इहो बि तव्हां पी सघो था, इन जो ज़ाइक़ो बि माणे सघो था ऐं पंहिंजनि दोस्तनि अज़ीज़नि खे बि सलाह ॾेई सघो था त करशी जामे श्री ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे। सो ॿी वरी सलाह तव्हांखे आउं ॾियां, इहा कम जी सलाह अथव। इन ॻाल्हि ते गौर बि कजो ऐं इन ॻाल्हि खे नोट बि फ़रमायो, ॿियनि दोस्तनि ताईं पहुचायो। सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजी UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट में घुरायो ऐं पुखनि ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 cc कार खटण जे शानदार मौक़े में शामिलु थी वञो। कार मिली वञे तव्हांखे त बाक़ी छा खपे साईं। UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलाइण जे लाइ पंहिंजे वेझे UBL ब्रांच या ओमनी दुकान में CNSE ॾेखारियो ऐं UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलायो। मोकिलियल रक़म खे UBL ऐं UBL जे 1400 खां वधीक ब्रांचुनि ऐं गॾोगॾु ATMs ऐं 35,000 खां वधीक ओमनी दुकाननि तां आसानी सां हासिलु करे सघे थो। हीअ इनामी स्कीम 8 मई खां 13 जुलाई ताईं जारी रहंदी ऐं क़ुरानदाज़ी में उहे सभई कस्टमर शामिलु हूंदा जिन खे UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में रक़म मौसूलु थींदी। रोज़ाने जी बुनियाद ते हिकु 70 cc मोटरसाइकिल पुखनि ज़रिए मिलंदी ऐं 1300 cc कार जी बम्पर प्राइज़ जी क़ुरानदाज़ी में उहे सभई कस्टमर शामिलु हूंदा जिन जी UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूलु थींदी। इन आख़िरी पॉइंट खे तव्हां नोट करे छॾियो ऐं घणा माण्हू चवंदा आहिनि त असांजो बि इनाम निकिरंदो, असां बि अकाउंट खोलायो, पर न। 1300 cc कार जे बम्पर प्राइज़ जी क़ुरानदाज़ी में उहे सभई कस्टमर शामिलु हूंदा जिन जे UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूलु थींदी। क़ुरानदाज़ी में उहे सभई कस्टमर शामिलु हूंदा जिन खे UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में रक़म मौसूलु थींदी ऐं सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट में घुरायो ऐं पुखनि ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾोगॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 cc कार खटण जे शानदार मौक़े में शामिलु थी वञो। सो असां नेकिन जे मौक़े में शामिलु थियूं था हिन वक़्तु ऐं माशाअल्लाह तव्हां सभई असां सभई रोज़ा बि रखूं पिया। रब करीम जी महिरबानी आहे, रहमतुनि जी बरसाति आहे ऐं बरकतुनि जी बरसाति आहे। इन बरसाति में पंहिंजा गुनाह जेके आहिनि से बख़्शिरायूं, इन बरसाति में भिॼी पऊं ऐं जेकी बि ख़ताऊं कयूं आहिनि रब करीम जी बारगाह में पाण सरेंडर करे छॾियूं त या अल्लाह तूं आहीं, तोखां सवाइ असांजो को बि वसीलो न आहे। तौबा कयूं, तौबा पाण हिकिड़ी ख़ुदि ईअं खणी चऊं, वधीक मौलाना साहिबु गॾु वेठो आहे सरफराज़ कासमी साहिबु, तौबा साईं ख़ुदि हिकिड़ी इबादत आहे ईअं खणी चऊं। इहा बि रब करीम खे यादि करणु इबादत आहे न। तौबा कयूं था त अलाह साईं खे यादि कयूं था, रब रहम फरमाईंदो। तौबा जी छा अहमियत आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो जी त या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा,
ए ईमान वारो अल्लाह जी तरफ़ अहिड़ी तौबा कयो जेका अॻिते जे लाइ नसीहत हुजे। यानी इंसान तौबा करे थो पर उहा तौबा अहिड़ी हुजे अॻिते जे लाइ नसीहत थी वञे। सही। असां तौबा कंदा आहियूं अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरंदा आहियूं माफ़ियुनि जी, पर असांखे छा करणु घुरिजे, हिन में 3 स्टेप हुजनि। हिकिड़ो माज़ी, ॿियो हाल, टियों मुस्तक़बिल। यानी माज़ी में जेके गुनाह थी विया आहिनि उन्हनि जी अल्लाह तबारक व तआला खां तौबा घुरिजे। सही। ऐं हाल में यानी इहो कजे त हाणे मां इहो गुनाह न कंदमि। ऐं मुस्तक़बिल में जेको आहे इहो कजे त अल्लाह तबारक व तआला खां ईअं बख़्शिश कराइजे त अॻिते वञी बि मां इहो गुनाह न कंदमि, तॾहिं अल्लाह तबारक व तआला बख़्शिश फरमाईंदो आहे। पंहिंजो आख़िरी उसूली फ़ैसिलो कजे, उसूली फ़ैसिलो अॼु खां पोइ न कबो, अॼु खां पोइ न कंदा। हिन में 3 स्टेप अचे, माज़ी, हाल, मुस्तक़बिल। सही सही। ऐं अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमायो त उन्हनि माण्हुनि मां न थियो जेके अल्लाह खे विसारे वेठा आहिनि। यानी उहे पंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि आणनि ई नथा त असांखे असांजो रब ॾिसे थो, ईअं गुनाह था कंदा वञनि। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अगरि असां हयाती तैयबा खे ॾिसूं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मासूम आहिनि। अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त तमामु अंबिया कराम ऐं फ़रिश्ता मासूम आहिनि, इन्हनि खां गुनाह सरज़द थींदो ई न। पोइ बि हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां ॾींहं में 70 दफ़ा तौबा कंदो आहियां, पंहिंजे रब खां 70 दफ़ा तौबा कंदा आहियूं। त पोइ असां त इंसान आहियूं, असां त ख़ताउनि जा पुतला आहियूं, गुनाहगार आहियूं, असांखे त 70 दफ़ा खां वधीक ॾींहं में तौबा करणु घुरिजे। त बानो जॾहिं अल्लाह तबारक व तआला जे राह में अचे थो तौबा करण जे लाइ, वुज़ू करे थो, निमाज़ पढ़े थो, मुसलो करे थो, त अल्लाह तबारक व तआला खे हिकिड़ी जेका निशान जे लाइक़ु आहे, ख़ुशी महसूसु थींदी आहे। अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे फरमाईंदो आहे त फ़रिश्तो ॾिसो मुंहिंजो बानो मुंहिंजी तरफ़ मोटी आयो आहे, मूंखां तौबा थो घुरे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं इंसान मग़रिब जी तरफ़ खां सिज निकिरण खां पहिरियों तौबा कई, अल्लाह तबारक व तआला हुनजी तौबा क़बूल कंदो। यानी हाणे सिज जेको आहे मशरिक़ खां निकिरी करे मग़रिब में ग़ुरूब थींदो आहे। जॾहिं क़यामत जो ॾींहुं ईंदो त सिज मग़रिब खां निकिरंदो, मशरिक़ में ग़ुरूब थींदो। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में इहो आहे त तौबा जो दरवाज़ो क़यामत ताईं खुलियल आहे। इंसान ईअं न करे त फलाणे महीने में बंदि थियो या फलाणे महीने में तौबा जो दर खुलंदो आहे। सदाईं खुलियल आहिनि तौबा जा दर। ऐं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि हिकिड़ी ॿी बि आहे, इहा ॻाल्हि सभिनी खे ख़बर आहे पर हिन ते अमल पाण न कंदा आहियूं, पाण ध्यानु न ॾींदा आहियूं। त रब ॾिसे थो, रब पूरे जहान जो ख़ालिक़ आहे, उनखे सॼी ख़बर आहे, पाण ते उहो ॾिसे थो पाण खे। असां ख़ासि तौर ते कॾहिं कॾहिं ईअं सोचींदा आहियूं यार फलाणो माण्हू ॾिसंदो त छा चवंदो, फलाणे माण्हूअ खे जेकॾहिं मुंहिंजी तस्वीर मिली वई त उहो छा सोचींदो, उहो छा चवंदो। एतिरो टिड़ींदा आहियूं माण्हुनि खां, अलाह खां नथा टिड़ूं। अलाह बि ॾिसे थो असांखे, तव्हांखे। अलाह साईं तव्हां असां सभिनी जा गुनाह सग़ीरा कबीरा माफ़ फरमाए। हिन वक़्तु मोहम्मद बिलाल क़ादरी जी आवाज़ में नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माण्हूं था ऐं फैज़ माण्हूं था। ॾाढो मिठो आवाज़ आहे बिलाल क़ादरी साहिब जो बि। जी बिस्मिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम। हुजूर मेरी तो सारी बहार आप से है, हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। मैं बेकरार था मेरा करार आप से है, हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। मेरी तो हस्ती क्या है मेरे गरीब नवाज, मेरी तो हस्ती क्या है मेरे
आप से है मैं बेकरार था मेरा करार आप से है हुजूर मेरी तो सारी कहा वो ऐसे मदीना कहा मेरी हस्ती कहा वो ऐसे मदीना कहा मेरी हस्ती का सबब बार बार आप से है मैं बेकरार था मेरा करार आप से है हुजूर मेरी तो सारी बहार आप से है सियाहकार हो आका बड़ी नदामत है सियाहकार हो आका बड़ी नदामत है कसम खुदा की ये मेरा वकार आप से है मैं बेकरार था मेरा करार आप से है हुजूर मेरी तो सारी बहार आप से है मैं बेकरार था मेरा करार आप से है हुजूर मेरी तो सारी बहार आप से है सुभान अल्लाह माशाल्लाह जज़ाकल्लाह। सो हिन वक़्तु मोहम्मद बिलाल कादरी जी आवाज़ में नाते कलाम ॿुधोसीं। हिन वक़्तु ही जेके लम्हा आहिनि उहे ब्रेक जा बि अची विया आहिनि। UBL वारनि जो पैगाम तव्हां ताईं पहुचायां त UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलाइण जे लाइ पंहिंजे वेझे UBL ब्रांच या ओमनी दुकान में CNIC ॾेखारियो ऐं UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलायो। 1300 cc कार खटण जो मौक़ो आहे, नई मोटरसाइकिल बि खटे सघो था तव्हां। ऐं गॾोगॾु असां सां ताउन कयो आहे करशी जामे श्री ठाहिण वारनि। ॾाढो सुठो शरबत आहे, एनर्जिक ड्रिंक आहे, ज़रूरु पीजो इफ़्तार महिल नंढड़ी साही ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम 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 रमज़ान सलाम 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 रमज़ान सलाम सलाम रमज़ान सलाम 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 रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां जेको क़ीमती वक़्तु सीड़ाए असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो ऐं तमामु घणो सुठो ऐं सुहिणो फीडबैक बि ॾींदा आहियो। तमामु घणा टेलीफोन कॉल्स असांखे PCR में बि वसूल थींदा आहिनि ऐं कुझु दोस्तनि जी फरमाइश बि हूंदी आहे त असांजे प्रोग्राम खे कहिड़े तरीक़े सां सुहिणो बणाए सघिजे थो। काफ़ी दोस्त टेलीफोन कंदा आहिनि, चवंदा आहिनि सिंधी सनाख़्वानी थिए त अञा वधीक बहितर आहे। हिन वक़्तु बि मीर हसन सूमरो साहिबु असांजो प्रोग्राम ॾिसे थो। पल ॻोठ आहे शाहपुर चाकर जो, शाहपुर चाकर जे पल ॻोठ में वेही मीर हसन सूमरो साहिबु असांजो प्रोग्राम ॾिसे थो, पसंदि करे थो ऐं उन तकिड़ो न्यापो उमाणियो आहे त प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं आउं तव्हांखे इहो चवणु चाहियां थो त प्रोग्राम में सिंधी का नात ॿुधाई वञे। सो बिल्कुलु सिंधी या उर्दू नात आहे
आहे त मिठे मीर मदनी जी तारीफ़। सो हिन तारीफ़ सां दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे, बाग बहार थी वेंदी आहे ऐं हीअ जेका दिलि कलराठी दिलि आहे न हिनखे पाणी मिली वेंदो आहे, रूह खे राहत मिली वेंदी आहे। फौज़िया ख़ादिम असां गॾु आहे, ख़ूबसूरत आवाज़ जी मालिकाणी। सो दिलि चवे थी त सिंधीअ में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फौज़िया जे आवाज़ में मीर हसन सुमर साहिब खे ॿुधायूं, पाण बि ॿुधूं ऐं जेकी ॿिया दोस्त असांखे ॾिसनि पिया या अदियूं जेकी ॾिसनि पियूं उहे बि ॿुधनि ऐं फैज़याब थियनि। जी सबसे पहले तो इस दुआ के साथ ये कलाम पढ़ूंगी कि अल्लाह पाक अपनी बारगाह में से कबूल फरमाए, हमारा आना, हमारा बैठना, हमारा पढ़ना अपने बारगाह में कबूल व मंजूर फरमाए, आमीन। मुझा साई मुझो बेड़ो तारो, मुझा साई मुझो बेड़ो तारो, मुझे अमलन मुखे मारियो, मुझा साई मुझो बेड़ो तारो, मुझा साई मुझो बेड़ो तारो, मुझे अमलन मुखे मारियो, मुझा साई मुझो बेड़ो तारो, मुझा साई मुझो बेड़ो तारो। लड़े तो लड़े व्यो सौदान में सड़ी व्यो, लड़े तो लड़े व्यो सौदान में सड़ी व्यो, सवाबन खे नामो सारियो, सवाबन खे नामो सारियो, मुझा साई मुझो बेड़ो तारियो, मुझा साई मुझो बेड़ो तारियो, मुझे अमलन मुखे मारियो, मुझा साई मुझो बेड़ो तारियो। जिथे तुर दो सजण तोरियो, गुनाहन जो आहे पुड़ गोरो, जिथे तुर दो सजण तोरियो, गुनाहन जो आहे पुड़ गोरो, शफ़ा जी नज़र मूॾे निहारियो, शफ़ा जी नज़र मूॾे निहारियो, मुझा साई मुझो बेड़ो तारियो, मुझा साई मुझो बेड़ो तारियो, मुझे अमलन मुखे मारियो, मुझा साई मुझो बेड़ो तारियो। आया परदेस में साई कयो नजरे करम साई, आया परदेस में साई कयो नजरे करम साई, गरीबन जो वागवारियो, गरीबन जो वागवारियो, मुझा साई मुझो बेड़ो तारियो, मुझा साई मुझो बेड़ो तारियो। साई मां तव्हां जो ग़ुलाम आहियां, आमन खां मता आम आया, साई मां तव्हां जो ग़ुलाम आहियां, आमन खां मता आम आया,
वॾाई खे मुआ मारियो वॾाई खे मुआ मारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो डोहन में मदहे सदहा मेरो मदड़ो ममहे सरहा डोहन में मदहे सरहा मेरो मदड़ो ममहे सरहा खुदा जे दुश्मन मुखे खारियो खुदा जे दुश्मन मुखे खारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो। जज़ाकल्लाह हाजी गुलाम नबी मैसर जो कलाम फौज ख़ादिम जे आवाज़ से ॿुधणी सादत माणी सी रब करे सभिनी जा बेड़ा पार पवनि ऐं सभई ख़ुशहाल थियनि सभिनी जा वारा न्यारा थियनि रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में जेतिरियूं दुआऊं घुरंदो इहा बि नेकीअ में ॻाल्हि शुमार आहे। अॼोको प्रोग्राम दिलि त चए पई अञा वधीक कचहरी बि कजे ऐं नाते कलाम बि ॿुधजनि पर वक़्तु जेको महदूद हूंदो आहे उहो वक़्तु पूरो थियो। हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां जिन सहकार कयो उन्हनि जा नाम वठंदा हलंदासीं। आख़िर में बि मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बनास्पति ठाहिण वारा असांजे प्रोग्राम में ताउन फ़रमाईंदा आहिनि। मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बनास्पति में ठहियल खाधा ॾाढा मज़ेदार हूंदा आहिनि लज़ीज़ हूंदा आहिनि वणंदड़ खाधा हूंदा आहिनि। मीज़ान ऑयल खां पोइ असीं वरी ज़िक्र कंदासीं करशी जामेश्वरी जो। करशी जामेश्वरी एनर्जिक ड्रिंक आहे। पाकिस्तान जो हर छहों माण्हू वॾे शौक़ चाह प्यार पाॿो सां करशी जामेश्वरी खे पसंदि करे थो ऐं असांजी उञ उझाए थो। करशी जामेश्वरी उनजो ॿियो फ्लेवर मार्केट में मौजूदु आहे करशी जामेश्वरी इलायची। UBL वारनि जी वॾी महिरबानी आहे। सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट में घुरायो ऐं पुखनि ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾोगॾु हिकु बम्पर प्राइज़ आहे 1300 cc कार खटण जे शानदार मौक़े में शामिलु थी वञो ऐं गॾोगॾु MCB फ़राहम करे थो। MCB बरक़ रफ़्तार ऐं बरक़ रफ़्तार सां परे रही करे बि तव्हांजा प्यारा घणो कुझु करे सघनि था। MCB बरक़ रफ़्तार जे ज़रिए ॿाहिरनि मुल्कनि मां रक़म घुरायो। 35 ख़ुशनसीबनि खे हर रोज़ु 10,000 रुपया खटण जा मौक़ा मुयसरु आहिनि। टेलीनॉर वारनि जी वॾी महिरबानी आहे। दुआए रमज़ान खे असांजे प्रोग्राम में शामिलु कंदा आहिनि। टेलीनॉर ॾाढो सुठो नेटवर्क आहे साफ़ आवाज़ जेकॾहिं तव्हांखे ॿुधणो आहे त टेलीनॉर जे नेटवर्क ते हलिया अचो। टेलीनॉर जो स्लोगन आहे टेलीनॉर साथ है। तव्हां असांजो साथ बि इंशाअल्लाह क़ाइमु दाइमु रहंदो। सुभाणे हयाती बख़ैर हिन ई प्रोग्राम में वरी तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी। पंहिंजनि प्यारनि जो दिलि वारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो बुज़ुर्गनि जो बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि नाहे। इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो सलाम रमज़ान पुॼाणीअ ते पहुचे थो। हिन वक़्तु किरन फारूक सां गॾु आहे। वेंदे वेंदे उन्हनि जे मिठड़े आवाज़ में नातिया कलाम ॿुधंदासीं असां पारां अल्लाह वाही। मेरे उस्ताद मोहतरम का कलाम है। हुजूर वाला हुजूर वाला हुजूर वाला हुजूर वाला करम हो मुझ पर हुजूर वाला रहम हो मुझ पर हुजूर वाला हो बाद रब के तुम ही तो आला हुजूर वाला हुजूर वाला नहीं है सानी ए शाह वाला नहीं हुस्न में भी कोई आला रसूल नबियों में भी हो बाला हुजूर वाला हुजूर वाला हुजूर वाला
वाला हुजूर वाला। इनायतों पर इनायतें हैं, करीम आका की रहमतें हैं। फंसा हूँ जब भी मुसीबतों में, इन आफतों से मुझे निकाला हुजूर वाला का, हुजूर वाला, हुजूर वाला, हुजूर वाला। मदीने जाऊं ना लौट पाऊं, वहीं बकी में जगह में पाऊं। मदीने जाऊं ना लौट पाऊं, वहीं बकी में जगह में पाऊं। हो खूब मंज़र हसीन रहला हुजूर वाला, हुजूर वाला। इमरान तुझ पर करम है रब का, इमरान तुझ पर रहम है उनका, कि मिदहते लिख रहा है उनकी, कि मिदहते लिख रहा है उनकी। और पढ़ने वालों में नाम डाला हुजूर वाला का, हुजूर वाला, हुजूर वाला, हुजूर वाला। रहमत जे महीने के सब सलाम कयूं था, कलमो करीम जो सभिन जे नाम कयूं था। नेक्यूं कमायो इल्तिजाही आम कयूं था, रहमत जे महीने के सब सलाम कयूं था। सलाम